बिन कासिम में क़दीमी ॻोठनि खे सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। यूसी घगर ऐं उन जे आसपास जे ॻोठनि ईसब ॻोठ, इब्राहिम ॻोठ, कादिर नगर, जान मोहम्मद ॻोठ, हनीफ ॻोठ, हमर ॻोठ जे रहवासियुनि पारां बुनियादी सहूलतुनि न हुअण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई आहे। उन मौक़े ते अमीन कलमती, मीर साजिद, नाज़, नज़ीर अहमद, मुबारक कलमती, गुलाम नबी, मेवो ख़ान, मक़बूल कलमती, गुलज़ार कलमती ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सदियुनि खां आबाद कलमतियुनि जे ॻोठनि खे बुनियादी सहूलतुनि जे हवाले सां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बुनियादी हक़नि में तालीम ऐं सिहत जे हवाले सां का बि सहूलत मुयसर न आहे, जॾहिं त कुझु ॻोठनि में पाणी, बिजली, सेवरेज ऐं रस्तनि समेत का बि सहूलत मुयसर न आहे। उन्हनि जो चवणु हुयो त कराची जहिड़े मेट्रोपॉलिटन सिटीअ जो हिसो हूंदे बि हितां जा रहवासी पथर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त घगर जे आसपास सवें कारखाना ऐं फैक्ट्रियूं आहिनि जिन जी गदलाण ऐं दूंहों रिहाइशी आबादियूं बर्दाश्त नथियूं करे सघनि, पर हितां जे अवाम खे मुकमल तौर नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां ॻोठनि खे मुख़्तलिफ़ स्कीमूं ॾेई जल्द खां जल्द तरक़ियाती कम शुरू कराया वञनि।